प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। येसु ॿारनि खे बरकत ॾिए थो। मरकज़ ॾाबाब येसु ॿारनि सां प्यार करे थो। स्विट्ज़रलैंड जी हिकु शहज़ादी वटि महिमान आया ऐं पुछियो, छा अव्हां महिरबानी करे असांखे शाही ज़ेवर ॾेखारे सघो था? छो न? हुन जवाबु ॾिनो ऐं दरवाज़े ॾांहुं हली वई ऐं ॿिनि ॿारनि सां गॾु वापसि आई। हुन शहज़ादे ॿिनि ॿारनि खे खयो ऐं महिमाननि ॾांहुं ॾिसी मुस्कुराए चयो त हीअ आहिनि मुंहिंजा ज़ेवर। महिमान ॾाढा हैरान थिया, छो त हुननि जो ख़्यालु हो त असांखे हीरा ऐं जवाहरात ॾेखारिया वेंदा, पर हू सम्झी विया त शहज़ादी जी नज़र में हुन जा ॿार क़ीमती हीरनि सां बक़ीमती हुआ। ही सच आहे, हर कंहिं जे दिलि में ॿारनि लाइ प्यार न आहे, पर आऊं हिकु शख़्स खे ॼाणा थी जेको ॿारनि सां प्यार करे थो। उहा खुदावन येसु आहे। बाइबल मुक़दस असांखे हुन वक़्त जे बारे में ॿुधाए थी त जॾहिं माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे येसु वटि वठी आया हुआ त जी हू हुननि खे बरकत ॾेई सघे ऐं इहे ॿार येसु जे बारे में ॼाणी सघे। पर हुननि जे येसु वटि पहुचण सां पहिरीं हुननि खे कावड़ वारा आवाज़ ॿुधण में आया। तव्हां छा पिया करियो? हितां वञो, हितां हलिया वञो। ॿार घबराइजी विया ऐं पंहिंजी जाइ ते बीही रहिया। उन्हनि हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो ऐं उहे येसु जा शागिर्द हुआ जेके हुन ॿारनि खे इलाही ज़ोर सां छिड़प पे ॾिनी। मूंखे अव्हां खे ही ॿुधाईंदे ख़ुशी पई थिए त कहाणी हिते ख़तम न थी आहे। येसु ॿारनि सां प्यार करे थो। उन लाइ हू जल्दी सां उन्हनि ॾांहुं वापसि वियो ऐं चयो, उन्हनि ॿारनि खे मूं वटि अचणु ॾियो, हुननि खे वापसि न उमाणो त आसमान जी बादशाही अहिड़नि जी ई आहे। येसु ॿारनि सां प्यार करे थो। हू उन्हनि खे पाण वटि सॾे थो त हू उन्हनि ते भरोसो करे ऐं उन खे सुञाणे। ऐं ॿार हुन वटि आया, छोकिरा ऐं छोकिरियूं जेके अव्हां जी उमिरि जा हुआ, जेके ॿार सुठा ऐं ख़राब हुआ, जेका ॿार वॾा ऐं नंढा हुआ, जेके ॿार शोर कंदड़ ऐं शर्माईंदड़ हुआ, जेके ॿार होशियार ऐं घटि होशियार हुआ, ऐं फ़र्क़ रंग जा छोकिरा ऐं छोकिरियूं हुयूं। उन्हनि ॿारनि इहो ॾींहुं कॾहिं न विसारियो जॾहिं येसु उन्हनि सां ॿारनि वांगुरु पेश आयो ऐं खेसि बरकत बि ॾिनी। येसु ॿारनि सां प्यार करे थो। ॿार उन ॻाल्हि सां ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन्हनि वञी ॿियनि ॿारनि खे येसु जे बारे में ॿुधायो। अव्हां हमेशा ही ॻाल्हि यादि रखो त येसु अव्हां सां प्यार करे थो। बाइबल में हू अव्हां खे चवे थो त जेके मूं वटि अचणु चाहे थो उन्ही खे आऊं मोटाए वापसि न मोकिलींदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।